नाज़रीन, मटियारी जे PS 59 में रिकॉर्ड तरक्याती कम थिया आहिनि, जंहिं सबबि शहरीन खे रोड रस्ता ऐं ॿियूं सहूलियतूं मिली वियूं आहिनि। शहरीन जो चवणु आहे त बहितरीन सहूलियतूं ॾियण ते हू चूंडियल नुमाइंदनि जा थोराइता आहिनि। PS 59 ते तरक्याती कमनि बाबति पेश आहे धरती TV जे रिपोर्टर फरहान शेख जी रिपोर्ट। मटियारी ज़िले जे PS 59 जे तरक्याती कमनि ते हिकु नज़र। MPA मटियारी डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मा ऐं मखदूम फ़ख्र ज़मा जी मेहनत सां मटियारी तहलके में तरक्याती कमनि जी रथ आहे, जिन में नसरपुर चौक पब्लिक पार्क, मटियारी बाईपास, आई लव मटियारी पार्क, ज़मज़म CNG खां भट्टी ॻोठ ताईं असाल्ट कारपेट रोड जी मरम्मत, मटियारी सर्किट हाउस खां शेखटियर चौक ताईं असाल्ट कारपेट रोड जी तामीर, शेखटियर चौक खां वाया पीनार हमूपोटा रोड अलाडनू सांद ताईं असाल्ट कारपेट रोड ठाहियो वियो। अलाडनू सांद रेलवे फाटक खां शाहपुर चौक ताईं असाल्ट कारपेट रोड मुकम्मल करे रोड जी तामीर जो मरहलो मुकम्मल कयो वियो। उते मौजूद इलाइके वासिन धरती TV सां ॻाल्हाईंदे चयो त मुझे ख्याल में 8 साल पहिरीं जी ॻाल्हि आई आहे। हिते जी सहूलियत तमामु घटि हुयूं। हिन रोड जे ठहण सां हिते जे अवाम खे वॾी सहूलियत थी आहे। मीरपुर ख़ासि टंडो लायर पंहिंजो नसरपुर टंडो जाम हितां मटियारी खां चाहे नवाबशाह खां अचनि, कहिड़े बि ज़िले खां अचनि, हिते जी वॾी सहूलियत थी आहे हिते जी अवाम खे ऐं उत्तर साइड वारनि खे वॾी सहूलियत थी आहे। पहिरीं हिन रोड जी इंतिहाई ख़राब हालत हुई, खॾा हुया, को बि हाल न हुयो हिन रोड ते। पर हाणे माशाल्लाह क़िबला साईं रफ़ीक साईं जी महिरबानी सां, क़िबला साईं मखदूम फ़ख्र साईं जी महिरबानी सां हिन रोड खे तामीर करायो वियो। पहिरीं वाक़ई ख़राब हो, ॾाढो तमामु ख़राब हो। असांजा माना गाॾियुनि जा टायर पंचर थींदा हुआ, पेट्रोल ज़ाया थींदो शहर में रसण ताईं, इस्पताल में रसण ताईं कोई इमरजेंसी जे करे। हींअर जेको आहे डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मा साहिब असां निहायती मशकूर आहियूं। पहिरीं रोड ख़राब तमामु इलाही घणो हूंदो, हाणे शुक्रमंद आहियूं ऐं रोड माशाल्लाह क्लियर थी वियो आहे अल्हम्दुलिल्लाह। माना पहिरीं असांजी गाॾियूं चिंची ड्राइवर आहियूं पाण, माना रोड पहिरीं माना तमामु 15 ॾींहं असांजी गाॾी ख़राब थियो बीह रहंदी। हाणे माना रोड क्लियर आहे अल्हम्दुलिल्लाह, माना अचे वञूं सुकून सां पिया रोड ते। इलाइके वासिन जो वधीक चवण हो त MPA मटियारी डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मा ऐं मखदूम फ़ख्र ज़मा जूं तरक्याती स्कीमूं, जिन में रोड रस्ता ठहण खां पोइ इलाइके जे माण्हुनि में ख़ुशहाली आहे। जेको असांजो सफ़र कलाकनि में तय थींदो हो, उहो सफ़र मिंटनि में कयूं था। पहिरियां जॾहिं रोड न हुआ त असांजी गाॾियुनि खे नुक़सान थींदो हो। कैमरामैन असदुल्ला मेमण सां गॾु फरहान शेख, धरती TV मटियारी। ऐं नाज़रीन, इन सां गॾु बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। हिते वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थींदासीं हेडलाइन सां गॾु। ॾिसंदा रहो धरती TV न्यूज़।